إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الحدي حدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد، بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج. تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد. والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد، وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها السماوات والأرض أعدت للمتقين الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين. हर क़िस्म जी हमद सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे, जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक, ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे अंदरि खुतबे जो उनवान है माफ़ करे जी अहमियत। दुनिया जे अंदरि पां जंहिं समाज में, जंहिं ॻोठ में रहूं था, उन में माण्हू हिकिड़ी क़िस्म जा नथा आवे। अलॻि अलॻि वकलें जा, अलॻि अलॻि तबियतें जा ने अलॻि अलॻि वातावरण वारा माण्हू हुअनि था। जीअं इंसान जूं हथनि जूं 5 आङिरियूं सरखियूं न आहिनि, ईअं मड़े माण्हू पण सरखा न आहिनि।
ई माहौल ने मुआशरो जंहिंमें पाण रहूं था, कॾहिं कंहिं ॻाल्हि मथां पंहिंजी तोमुंदो थी पए, कॾहिं कंहिं मसइले ने मामले मथां पाण विरची पऊं, रीस करे विझूं, कॾहिं कंहिं ॻाल्हि मथां पाण में को फांदो थी पए, त इन हालत में इस्लाम जेको आहे पाण खे कोड़ो ॾस ॾिए थो। इस्लाम पाण खे कोड़ो चए थो जे अहिड़ी जेकॾहिं को हालत आम ते अची वञे त कोड़ो कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी सिफ़त है, अल्लाह ताला जो ई नालो ने सिफ़त पाण हज़ार ऐं फिर रसोई है कि अल्लाह गफूर रहीम है। अल्लाह गफूर रहीम है त जो मतलब ये है, गफूर जो मतलब ढके वारो, पंहिंजा ऐब, पंहिंजा गुनाह, पंहिंजूं ग़लतियूं घणे आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन उन मणी खे ढके छॾे। रुगो अल्लाह रब्बुल आलमीन उन ग़लती के लिकाए न छिपाए नथो, बल्कि इंसान एतिरा गुनाह करे थो जो अज़ाब के सॾ करे थो, तंहिं हूंदे बि अल्लाह रब्बुल आलमीन रहम करे थो, उहो रहीम है। त अल्लाह जी हिकिड़ी सिफ़त है माफ़ करणु। अल्लाह माफ़ करे वारो आहे, न माफ़ करे वारे खे पसंदि करे थो। हिकिड़ी दुआ रमज़ान में पाण शबे क़द्र जो जेको पढ़ूं था, शबे क़द्र में जागूं था, पाण उहा दुआ पढ़ूं था, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूवन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। अल्लाह तू माफ़ करे वारो ईअं, माफ़ी खे पसंदि कईं थो, ऐं मुंहिंजा रब तूं मूंखे माफ़ कर। त इंसान उन रब जो बानो है जंहिं रब खे माफ़ी पसंदि है। इंसान जेकॾहिं चाहे थो जे अल्लाह ताला मूंखे माफ़ करे, अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे गुनाह मथां पर्दो विझी छॾे, त उन इंसान मथे ई लाज़िम ने ज़रूरी है कि उहो इंसान खे माफ़ करे। कुला माफ़ करणो या सहन करणो, ॿिए जी ॻाल्हि बर्दाश्त करणी, ई को मामूली ॻाल्हि न आहे। माफ़ करे खां पहिरीं पाण में सहन शक्ति हुअणी खपे। ॿियो, कॾहिं जेकॾहिं पाण खे कंहिं चई लाइ त पाण बर्दाश्त करे वञो, सहन करे वञो, इहा वॾी खूबी है। पाण को सम्झूं था जेकॾहिं को माण्हू सामलो मूंखे जिराक चई लाइ तो उन जी ॻाल्हि जो जैसे आउं चोखो जवाब न ॾियां, तैसियां मुंहिंजी इज़त वेंदी रहंदी, मुंहिंजो पटको लही वेंदो, आउं नंढड़ो बणी वेंदुसि। एतिरे जेकॾहिं सामने माण्हू पाण खे हिकिड़ो अखर चए त जेसि ताईं पाण उनखे 2 अखर न चलायूं पाण खे सुख नथो अचे। कुला माण्हू कोन चवंदा जे तोखे बिना ही चई न हली वियो, तोड़ा कीअं न थियो, माटकियो ईअं, तूं धिजाए थो, तूं बुज़दिल ईअं। पण दुनिया जेकी चवंदी वे, दुनिया जा जेकी पण अखर वे ॿोल वे, पण पंहिंजे नबी जंहिं नबीअ खे पाण मञूं था उन कोरो फरमायो, अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लैस शदीदु बिस्सुरा इन्नमा शदीदु लज़ी यमलिकु नफ्सहु इंदल ग़ज़ब। जे आमे बहादुर पहलवान बरूको माण्हू ऊ ना आहे जेको मल में कंहिं माण्हू खे दसे विझे। आमे बरूको ऊ न चवाजे जेको कंहिंसे मलाखड़ो करे, कंहिंसे झगड़ो करे त सामने खे हाराए विझे, पाण त उनखे चवंदा बहादुर आहे जेको कंहिंखे हाराए विझे, जेको कंहिंखे मल में किराए विझे त पाण चऊं ही त बरूको माण्हू आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो माण्हू बरूको न आहे, उहो माण्हू बहादुर न आहे, बल्कि बहादुर अने बरूको ऊ माण्हू आहे यमलिकु नफ्सहु इंदल ग़ज़ब, जंहिंखे गुस्सो अचे, जंहिंखे रीस थिए, पण गुस्से जी हालत में पिंड खे कंट्रोल करे लाए। इंसान जेको पिंड जी रीस जेको आहे, गुस्सो जेको आहे, न गुस्से मथे जेको माण्हू कंट्रोल करे लाए, उनखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहादुर चयो आहे। न रुगो गुस्सो पाण खे अचे थो त ई गुस्सो पीअणो ऐं गुस्से जो डुक जेको गिड़काणो बहुत मुश्किल है। ई खारो डुक है जेको तोको न गिड़काए सघे। पण जेको माण्हू कंहिं ॻाल्हि मथां कंहिं मथे रीस थी पए, कंहिं माण्हू से पाण विरची पोइ पाण खे चई लाथां, पाण खे गुस्सो आयो, हाणे शैतान पाण खे ई ॾस ॾिए थो जे तूं हीअं करे विझ ने तूं हीअं करे विझ, तूं हिन जी अहिड़ी इस्त्री कर, तूं हुनजो अहिड़ो इलाज कर। ई शैतान अंदर थी पाण खे गुस्सो ॾेराए थो। पर जेको इंसान
पिंड जे गुस्से मथे कंट्रोल करे लाए अने सामने माण्हू खे माफ़ करे छॾे, उन माण्हू लाइ करे ख़ुशख़बरी कहिड़ी है। अल्लाह रब्बुल आलमीन सूरा आल इमरान जी आयत नंबर 232 ऐं 33 में फरमाए थो, वसारिउ इला मग़फिरतिम मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्ज़। ए इंसानो ऐं दौड़ो ऐं झपाटो कयो, झपाटो हलो, दौड़ी हलो, केॾा हलो, इला मग़फिरतिम मिन रब्बिकुम, आंजे रब जी माफ़ी ने मग़फ़िरत आंखे मिले थी, ओॾा झपाटो हलो। व जन्नतिन, अने उन जन्नत ॾांहुं झपाटो हलो, अर्दुहा अस्समावातु वल अर्ज़, जेको ज़मीन न आसमान कता वधारे चौड़ी है। एतिरी खुली जन्नत अल्लाह ताला आला करे बनाए ने कहला करे उइद्दत लिल मुत्तक़ीन, ये जन्नत उन्ही मुत्तकी माण्हुनि लाइ करे अल्लाह ताला बनाए, अल्लज़ीन युनफ़िक़ून फ़िस सर्राइ वज़्ज़र्रा, जेको दुख में वेह त भले अने सुख में वेह त भले, जेको साहूकार वेह त भले, गरीब वेह त भले, अल्लाह जे नाले मथे थोड़ो घणो ख़र्चो कयूं था। जेतिरी अल्लाह ताला इन्ही खे ताक़त ॾिने इन हिसाब से खर्चो कयूं था। वल काज़िमीनल ग़ैज़, अल्लाह फरमाए ॿई सिफ़त उन्ही माण्हुनि जी इहा है, गुस्से खे पी वञे था। रीस थई, गुस्सो थियो, गुस्से में कंहिंजो नुक़सान नथा कयूं। कई माण्हू अहिड़ा वेह था, कंहिं ॻाल्हि मथे गुस्सो अची वियो, गुस्से मथे कंट्रोल न करे सघिया अने पिंड जो हज़ारें लखें जो नुक़सान करे छॾियूं था। को वस्तु हथ में क़ीमती वस्तु है, कंहिं ॻाल्हि मथां गुस्सो अचींदो, उन वस्तु खे पट से हणी जोरे विझंदा। अहिड़ा कई नुक़सान पाण ॾिठा कि गुस्से जी हालत में इंसान जेको है कंट्रोल खां ॿाहिरि जर थी वञे, तर अहिड़ा अहिड़ा नुक़सान करे विझे कि गुस्सो जर लही वञे तर इन इंसान पिंड खे अफ़सोस थिए थो जो मूं ही कयो कोन्ह। शैतान जेको है इंसान खे गुस्सो ॾेराए थो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाके ही ॾस ॾिनो हुयो कि जरा आंखे गुस्सो अचे, कंहिं ॻाल्हि मथां आंखे रीस थिए ऐं जेकॾहिं उबल आयो त वेही रहो, इन से गुस्सो ओछो थी वेंदो। अने जेकॾहिं वेठा आहियो न आंखे गुस्सो आयो है त ऐं लेटे रहो, सुम्ही रहो, जो गुस्सो ओछो थी वेंदो। पोइ पण जेकॾहिं जो गुस्सो हल्को न थिए, ओछो न थिए त वुज़ू कयो, मसो कयो न 2 रकात नमाज़ पढ़ो। कुला शैतान जेको है इंसान खे गुस्सो ॾेराए थो। शैतान आग मां पैदा थियो है अने आग के उंजाए पाणी त जरा ई मसो कंदा त शैतान जेको है भॼी वेंदो, उहा आग जेको है उंजी वेंदी। ऐं पोइ अल्लाह फरमाए वल आफीन अनिन नास, ई माण्हू जंहिंखे जन्नत मिलंदी, ई उहो माण्हू ऐं जेको ॿिए माण्हुनि खे माफ़ करे छॾे था। माफ़ करणु जहिड़े तहिड़े माण्हू जो कमु न आहे। माफ़ करे ला करे वॾी दिलि खपे थी, वॾो जिगर खपे थो। इंसान जेको नंढड़ी दिलि वारो हूंदो, नंढड़े जिगर वारो हूंदो, उहो कॾहिं पण ॿिए खे माफ़ की न कंदो। कई फिरा पाण ॾिसूं था, मामूली मामूली मसला वेंदा, ॻोठ जा ॻोठ, मुल्क जा मुल्क, हिकिड़े ज माण्हू वटां आटो कईं, पटका लाईं, भलायूं कईं, सम्झाईं, पर उहो माण्हू ॿिए पिंड जे भाउ खे माफ़ करे ला करे तयारु नथो थिए। चए थो मरी वेंदोसि, इनखे कॾहिं माफ़ की न कंदोसि। अहिड़ो को झगड़ो पण नथो वे, अहिड़ो को वॾो ॾोह गुनो पण नथो वे। पर शैतान जेको है इंसान खे ॿधी लाए थो जे सामने माण्हू खे तूं माफ़ न कज। हालांकि पाण उन नबीअ खे मञे वारा, पाण उन रसूल खे मञे वारा, जंहिंजो कलमो पाण पढ़ूं था, उन त कहिड़े कहिड़े खे माफ़ करे छॾियो। हमज़ा रज़ी अल्लाह ताला नबी जो काको, ने उहो काको जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मणी कत वधारे प्यारो काको है। उहो काको शहीद थी वियो। जंहिं माण्हू शहीद कयो उहो हबशी हिकिड़ो गुलाम हो। जरा मक्को फतह थिए थो त उहो हबशी अची अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां कलमो पढ़े थो, जे आउं काफ़िर हो सॼ मुसलमान थियां थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो तो उहो जईं जंहिं मुंहिंजे काके खे शहीद कयो, जंहिं हमज़ा के शहीद कयो, हाँ आउं उहो जईं। तो जो इस्लाम कबूल है, तो इस्लाम कबूल कई तो तोखे माफ़ है, पण हिकिड़ो कम कज, कॾहिं पण मूंखे साम्हूं न अचीज। कुला आउं तुंहिंजो चेहरो ॾिसंदुसि त मुंहिंजी काके जी लाश मूंखे यादि पवंदी। तूं तोखे माफ़ करे छॾियो, तूं हलियो वञ। उहा हिंदा जंहिं इन गुलाम खे तयारु कयो ने हमज़ा खे शहीद करायो, उहा औरत जरा चए थी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पण माफ़ करे छॾियो।
ताजुब कंदा अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्के में जा मदीने हिजरत करनी पई। उमरो ने हज करण पा वञो था पा मां कई माण्हू विया हूंदा। मक्के ने मदीने में छेटो केतिरो है? 400 किलोमीटर, 420 या 450 किलोमीटर जो छेटो है। 400 किलोमीटर पिन जो मुल्क छॾणो, पिन जो वतन छॾणो, पिन जा माल मिल्कत ॿार बच्चा मड़े छॾे ने ॿिए मुल्क के वञो 400 किलोमीटर को मामूली ॻाल्हि नाई। मक्के के कुला छॾियो ते एतिरे लाइ करे कि मक्के जा माण्हू जेको वा अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सताईंदा हुआ, दुख ॾींदा हुआ, तकलीफ़ूं ॾींदा हुआ, ज़ुल्म कंदा हुआ। अने मक्के से एतिरी मोहब्बत वई, एतिरी मोहब्बत वई, जरा मक्के मां निकिरी रवाना थी था तर काबतुल्लाह के साम्हूं निहारे करे, बैतुल्लाह के निहारे करे चवंदा, ए अल्लाह जा घर, तूं मूंखे महबूब आहीं, तूं मूंखे मिठो आहीं, आऊं तोखे छॾे कॾहिं न वञा, पण कुरो कया तोजा रोंदल माण्हू मूंखे ते रोण नथा ॾिए, आऊं मजबूरीअ में तोखे छॾे ने वञा थो। ऐं पोइ अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके के छॾे मदीने हलिया विया। जंहिं मके में बचपन गुज़ारियो, जंहिं मके में जवानी गुज़ारियो, जंहिं मके के छॾण नथे चाहियो पर मजबूरीअ में हलिया विया, 8 वरे पुठिया वरी पाछा मके में अचनि था। 8 वर ॿिए मुल्क में रही न आया आहीं, ॾुख थिए पांखे पंहिंजे घर मां को 8 ॾींहं पांखे कढी छॾे केतिरी तकलीफ़ थिए। 8 वर मुश्किल नहीं। 8 वरे पुठिया अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाछा मके में अचनि था। किन हालत में? मके जा बादशाह थी करे, मके जा हुक्मरान थी करे, मके जा धणी थी करे अचनि था। उहो माण्हू जंहिं मके मां कढियो, उहो माण्हू जंहिं ज़ुल्म कया, उहो माण्हू जंहिं तकलीफ़ूं ॾिनियूं, उहो मड़े अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां कंध हेठि नमाए न उभाई। उन्हीं के पुछे था, आंखे अञा ज़ुल्म यादि आई? कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म कया हुआ, कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिना आंखे मड़े यादि है? ओ मड़े इक़रार कई था, हाँ असांखे यादि है। पुछे था, अॼु आऊं आसे कहिड़ो सलूक कयां? ऐं पिंड चओ, अॼु आऊं आसे कहिड़ो सलूक कयां? 13 वर मूंखे मके में सताया, 8 वर मूंखे मदीने में सताया, 21 वर ज़ुल्म ने सतम कया आया। अॼु ऐं मजबूर ने लाचार रहियो, ऐं अॼु आसे कुरो कयां। तेर चए था, तूं असांजे हिकिड़े बहितरीन इंसान जो पुत्र आहीं, तूं पिंड पण खासो, तुंहिंजो पे पण खासो ने बहितर, असीं तो में बेहतरीन उम्मीद कयूं था। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तस्रीब अलैकुमुल यौम, वञो अॼु आ मथे कीअं ॾोह न आई, इज़हबू अंतुम तुलक़ा, वञो मूं आ मिणी के माफ़ करे छॾियो। 20 वर जा ज़ुल्म माफ़ करणा को मामूली ॻाल्हि न आई। जंहिं माण्हू मुल्क मां कढियो वे न ज़ुल्म कया वे, उन्हीं खे हिकिड़े अखर में माफ़ करणो, ई नबी जो जिगर है। अने पां उन नबी जो उम्मती आहियूं जे कंहिं माण्हू पांखे 2 अखर चया वे, सॼी जमार उन माण्हू से पां कुझु लाइ करे तयार न आहियूं। क़ुरान के पढ़ो, क़ुरान में हिकिड़ी सूरह यूसुफ, ऐं सूरह यूसुफ में जेको अल्लाह किस्सो बयान कयईं, क़ुरान में कई किस्सा अल्लाह बयान कयईं। इब्राहिम जा किस्सा आहिनि, मूसा अलैहिस्सलाम जा किस्सा आहिनि, नूह अलैहिस्सलाम जा किस्सा आहिनि, मिणी नबी जा किस्सा अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कयईं। पर यूसुफ अलैहिस्सलाम जे किस्से जहिड़ो ॿियो को किस्सो न आहे। उनखे अल्लाह अहसनुल क़सस चयईं, मिणी किस्से में जा ख़ासो किस्सो, मिणी में जा बहितरीन ने भलो किस्सो। उन किस्से में करो है, उनजो खुलासो ई है। यूसुफ अलैहिस्सलाम निंढड़ा वें था, अने भाउ जेको वॾा वें था खार में खणी न वाए में फिगाया, चवंदा मड़े किस्सो सुहां हुना। निंढड़े भाउ खे खणी, मासूम भाउ खे खणी अने वञी वाए में फिगाई त कुला जे असांजो पे जेको आहे यूसुफ से वधारे मोहब्बत करे थो, असां से नथो करे। यूसुफ खे वधारे चाह कराए थो, असांखे नथो कराए। वॾे भाउ में हसद अची वियो, वॾे भाउ में खार अची वियो, कुरो कयो, यूसुफ खे खणी वाए में फिगाए छॾियो। यूसुफ खे अची करे ॿिया माण्हू कढे था, उहो काफ़िले वारा खणी मिस्र खे पुॼी वञे था, उते बाज़ार में विकिणी छॾिए था। पोइ हिकिड़े जेल में यूसुफ अलैहिस्सलाम पूरजी वञे था। पण ज़मानो अहिड़ो अचे थो जे अल्लाह रब्बुल आलमीन यूसुफ अलैहिस्सलाम के मिस्र जो बादशाह बनाए छॾियईं। ऊज भाउ जंहिं वाए में फिगायो, उहो बादशाह वटि अनाज गिनण अचनि था। मुल्क में ॾुकार पई वियो, खाधे जी को वस्तु न वई। हलो बादशाह वटि कीअं गिनी अचो, कहिड़ी ख़बर बादशाह त उहो बनियो वेठो आहे जंहिंखे असां वाए में फिगायो हो। अची करे कटोरा खणी, थीलियूं खणी अचे था, ऐं बादशाह असांखे बुखूं वई, अनाज खुटी रहिया, मुल्क में ॾुकार पई विया, असीं तो वटि वॾी उमेद खणी आया आहियूं जे तूं असांखे कीअं ॾिने। तेरे पुछे तो आंखे ख़बर है आंजो भाउ यूसुफ हो, आ उन से कहिड़ो सुलूक कया हुआ। तर चए हाँ असां सुलूक त कयो हो,
कहिड़ो सुलूक कयां खे यादि आहे तेर फरमायो तूं यूसुफ आहीं चए हा आउं यूसुफ आहियां जेको मूंखे वाह में सगायां उहो जइयां अॼु मूं वटि मजबूर थी करे आया आहियो ऐं भाउ तूं असांजो भाउ आहीं असांखे ख़ासी उमेद आहे ईद अखर चओ ला तसरीब अलैकुमुल यौम वञो मूं आमणी खे माफ़ करे छॾियो जा अज़ीज़ो ये पंहिंजी तारीख़ है ये पंहिंजो इतिहास है ये पंहिंजो क़ुर है जेको पाण सिखाए थो ॿिए खे माफ़ करणु सिखो अल्लाह फरमाए जे अहिड़े माण्हू खे जेको ॿिए खे माफ़ कयूं था गुस्सो पी वञे था अल्लाह ताला अहिड़े माण्हू लाइ करे जन्नत तयारु कयईं पाण खे जेकॾहिं उहा जन्नत खपे थी त पाण हिक ॿिए खे माफ़ करणु सिखो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मणी खां वॾो सहाबी आहे जंहिं इस्लाम लाइ करे वॾियूं वॾियूं क़ुर्बान ॾिनियूं वई अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी धीअ आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेको पाण मणी जी माउ आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारी उन मथे मुनाफ़िक़ बद हणी छॾियो आयशा मथे बद हणी छॾियो तोहमत हणी छॾियो कहिड़ी तोहमत जे आयशा जेको ज़िना कयईं बदकारी कयईं अल्लाहु अकबर नऊज़ु बिल्लाह मोमिन जी मां नबी जी घर वारी ने अबू बकर सिद्दीक़ जी धीअ मुनाफ़िक़ जेको अल्लाह जे नबी जा दुश्मन हुआ इस्लाम जा दुश्मन हुआ उन तोहमत हणी छॾियो उन बद हणी छॾियो उन मुनाफ़िक़ भेरो हिकिड़ो माण्हू मिस्ताह बिन उसासा जेको अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जो मामाई भाउ आहे मासी जो पुत्र आहे मासात पण आहे पुर थियो थिए ई थो कि उहो मुनाफ़िक़ भेरो थी वञे थो धीअ मथे बद हयो त मुनाफ़िक़ भेरो मिस्ताह बिन उसासा पण थी वियो अने मिस्ताह एतिरो ग़रीब हो जे कायम माटे जो अनाज अबू बकर सिद्दीक़ हुनखे ॾींदो हो कायम पैसा हुनखे अबू बकर सिद्दीक़ ॾींदो हो हुनजो संगावती वारो हो अबू बकर पैसे वारो माण्हू त पंहिंजे मासात खे ॾींदो जे मुंहिंजो भाउ ग़रीब आहे पण भाउ कोड़ो कंहिं मासात कोड़ो कंहिं अबू बकर सिद्दीक़ जी धीअ मथे जंहिं माण्हू मुनाफ़िक़ बद हई उन भेरो थी वियो अबू बकर सिद्दीक़ ते गुस्सो त आयो हूंदो न जंहिं माण्हू खे मूं सॼी जमार खारायो मुंहिंजे कुटुंब जो माण्हू मुंहिंजो मासात अने मुनाफ़िक़ भेरो थी करे मुंहिंजी धीअ मथे बद हणे थो पाण सहन करे सघो अबू बकर सिद्दीक़ खे गुस्सो आयो ने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला सौं खणी छॾे अॼु ॾींहं खां पुठियां आउं हिन मुस्ताह खे कॾहिं रुपयो की न ॾींदुसि कॾहिं खाराईंदुसि की न अल्लाह रब्बुल आलमीन सूरह नूर जी आयत नंबर 22 नाज़िल कयईं जे ए उहो माण्हू उहो इंसान हो जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन पैसो ॾिने ऐं सौ न खणो ऐं मिस्किन ऐं ग़रीब खे की न ॾींदा पोइ अल्लाह फरमाए वल याफू वल यस्फहू ऐं ॿिए खे माफ़ करे छॾियो ऐं दर गुज़र करे छॾियो अला तुहिब्बून अन यगफिरल्लाहु लकुम क़ुरान खे ई पसंदि न आहे कि अल्लाह रब्बुल आलमीन आंखे माफ़ करे छॾे मिस्ताह जेकॾहिं धीअ मथे बद है ए अबू बकर तूं उनखे माफ़ करे छॾ उनखे खाराए ने प्यार तोखे जेकॾहिं माफ़ी खपंदी वे अल्लाह तोखे माफ़ करे छॾींदो अल्लाह पुछे आयत में अला तुहिब्बून अन यगफिरल्लाहु लकुम क़ुरान खे पसंदि न आहे कि अल्लाह आंखे माफ़ करे छॾे अबू बकर चए हा मूंखे पसंदि आहे मुंहिंजो रब मूंखे माफ़ करे छॾे मूंखे माफ़ी खपे थी न आउं पण मिस्ताह बिन उसासा खे माफ़ करे छॾियां थो ई कल्ब खपे ई जिगर खपे ये दिल खपे कि ॿिए जी तकलीफ़ खे पाण माफ़ करे छॾियूं पण पाण उहो न आहियूं पाण उहो आहियूं जे मामूली मसइले खे मामूली मामले खे दिल में रखी करे सॼी ॼमार पाण पुछण बंदि करे छॾियूं था हालांकि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यतरुक अखाहु अल मुस्लिम फौक सलासति अय्याम कंहिं मुसलमान भाउ लाइ करे जाइज़ ने हलाल न आहे जे पंहिंजे मुसलमान भाउ सां 3 ॾींहं खां वधारे ॻाल्हि ॿोल बंदि करे 3 ॾींहं खां वधारे जेकॾहिं को इंसान कंहिं मुसलमान भाउ सां ॻाल्हि ॿोल बंदि करे छॾे थो त सम्झी लायो उहो इंसान गुनाह जो कमु करे थो रुॻो एतिरो न इंसान जा अमल जरा आसमान मथे खॼनि था अल्लाह रब्बुल आलमीन मिनी जे अमल खे क़बूल करे थो उन माण्हुनि जे अमल खे अल्लाह क़बूल नथो करे जेको हिक ॿिए सां कुझु नथा अल्लाह मलाइकनि खे चए थो इन जा अमल पाछा खणी वञो जेसि ताईं ई पिंड में सरचे न जेसि ताईं पिंड में हिक ॿिए सां कुझु चालू न कजे तेसि ताईं इन जा अमल मूं वटि न खणी अची जा पंहिंजूं नमाज़ूं पंहिंजा रोज़ा पंहिंजा सदका ने ख़ैरात नेकियूं भलायूं मरे आसमान मथे टंगायूं पयूं ऐं जेकॾहिं पाण पंहिंजे मुसलमान भाउ सां नथा पुछूं त जंहिं पाण मुसलमान भाउ सां पुछंदासीं पाण बिस्मिल्लाह करे हथ ॾींदासीं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं नेकियूं आसमान मथे खणी लाहींदो ने पाण कोन समझूं था ॿिए कंहिंखे माफ़ करणो त पाण सम्झूं था आउं नंढड़ो थी वञा ॿिए खे माफ़ कीअं कयां त माण्हू चवंदा ए लिखार माफ़ करे छॾे
हिन माड़ो में कीअं दम न आहे। हाँ माड़ो भला ईअं चए कीअं वांदो न आहे, पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को फरमायो मा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़वन इल्ला इज़्ज़ा, जेको माड़ो ॿिए माड़ो खे माफ़ करे छॾे अल्लाह रब्बुल आलमीन उन जी इज़त में वधारो करे थो। दुनिया वाला गमे ही अचे तो आज तो जे बा के माफ कहे अल्लाह रब्बुल आलमीन तो के दुनिया में पण इज्जत दींदो अने आखिरत में पण अल्लाह रब्बुल आलमीन इज्जत दींदो। कीअं दींदो? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लि यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लु, 7 क़िस्म जा इंसान जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन अर्श जी छांव नसीब कंदो, उन 7 क़िस्म जे इंसान मां हिकिड़ा इंसान उ हूंदा रजुलान तहाबा फिल्लाह इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि, ॿ माण्हू उ जेको हिक ॿिए से अल्लाह ला करे मोहब्बत कई, अल्लाह ला करे कुछ ने अल्लाह ला करे विरचे, दुनिया जेको मामलो ने मसलो न बल्कि अल्लाह ला करे जेको माण्हू हिक ॿिए से मोहब्बत कई था अल्लाह रब्बुल आलमीन इन माण्हू के अर्श जी छांव नसीब कंदो। अर्श जी छांव को मामूली की न हूंदी मुंहिंजा अज़ीज़ो, यादि रखो उन ॾींहुं सिज अॼु करोड़ों किलोमीटर लंबो आहे पर गर्मी में पाण त वियाजे नथो, पाण छांव में वेठा आहियूं तंहिं हूंदे पाण नथो वियाजे। उन ॾींहुं सिज करोड़ो न एतिरो ओॾो अची वेंदो इंसान को मथे हथ खणंदो त सिज कीअं लॻंदो। अमुक माण्हू पघर में बुॾल हूंदा घोड़े सरखा, अमुक हूंदा भेट सरखा, अमुक कुल्हे सरखा, अमुक सॼा पघर में बुॾा पिया हूंदा। अहिड़ी हालत में जिते वण की न हूंदो, जिते छत की न हूंदी, जिते छांव की न हूंदी, कंहिं क़िस्म जो को आसरो की न हूंदो अने अङे मथे कपिड़ो पण की न हूंदो, सिज अची करे इंसान जे मथे ते लॻंदो। अहिड़ी गर्मीअ में जंहिं माण्हू खे अल्लाह रब्बुल आलमीन सॾ करे चवंदो अचो ऐं काड़े में गर्मीअ में परेशान न थियो ऐं अचो आखे अर्श जी छांव नसीब कयां थो। उहा अर्श जी छांव जिते पाण पखा पाण कूलर पाणी एसियूं मर फैल आहिनि, उहा छांव कहिड़ी हूंदी अल्लाह खे ख़बर आहे। उन छांव में जंहिं माण्हू खे जॻह मिलंदी उन मां उहो पण माण्हू हूंदा जेको हिक ॿिए से अल्लाह ला करे मोहब्बत कई था, हिक ॿिए से अल्लाह ला करे सर चए था, हिक ॿिए खे हथ ॾिए था त अल्लाह ला करे ॾिए था। मुंहिंजा अज़ीज़ो दुनिया अॼु सवारे ख़त्म थी वञे इन उम्मीद में जे मूंखे पण क़यामत जो ॾींहुं अर्श जी छांव नसीब थिए अल्लाह रब्बुल आलमीन ला करे हिक ॿिए खे माफ़ करे छॾियो। हिकिड़ो साहबी अशज बिन अब्दुल कैस रज़ियल्लाहु ताला अन्हु नौजवान साहबी हो। साहबा कराम मिठा हुआ। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अशज जे अंदर 2 सिफ़तूं आहिनि। उन साहबीअ खे चई इन फीका खसलतान युहिब्बुहुमुल्लाहु ताला, तो में 2 खसलतूं अहिड़ियूं आहिनि जेको अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾाढियूं पसंदि आहे। कयूं अल हिल्म वल अनात, हिकिड़ी त इहा सिफ़त तो में जाए कि तूं जेको आहे सहन करे वञे थो, तूं ॿिए जी ॻाल्हि मथे फौरन गुस्सो नथो थिए अने ॿई ॻाल्हि कई आहे तूं नरम दिल ऐं माण्हू खे माफ़ करे छॾीं थो। पाण जेकॾहिं सहन करे वञो साम्हूं माण्हू पाण खे चई लाइ त पंहिंजो नक वटिजी वञे त माण्हू पाण खे फेरण न ॾिए तोखे कीअं चई न तोखे जेकी जेकी चई वियो, पर अल्लाह ताला खे ई पसंदि आहे कि ॿियो माण्हू आके कीअं चई लाइ ऐं इन उमेद मथे मात करे अल्लाह रब्बुल आलमीन इन मथे मूंखे सवाब। हिकिड़े तरह नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿिए कंहिं माण्हू जे विच में हिकु मसइलो थी पियो, झगड़ो थी पियो। उन माण्हू ढिग चए अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे, ढिग चए अबू बकर माठ क्या वेठा हुआ कीअं न पुछिया, छेले भागे सबर न थियो तेर की पुछिया त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्सो थी विया, चेहरो लाल थी वियो। अबू बकर चयो ए अबू बकर जैसे तूं माठ कयो इन माण्हू खे जवाब न ॾे वञे अल्लाह जा मलाइका वेठा हुआ उनखे जवाब ॾिनो तो जरा जवाब ॾिने उनखे अल्लाह जा मलाइका छॾे तोखे हलिया विया। पाण माठ क्या होता अल्लाह जा मलाइका जवाब ॾिए था, साम्हूं माण्हू पाण खे भरो भरो चए अल्लाह जा मलाइका चए था तूं पिंड ईअं थी वञे, पंहिंजी दुआ केॾा ने मलाइकनि जी दुआ केॾा एतिरे ज़बान मथे कंट्रोल करे लाहियो, पोइ कंहिंखे चई वञे त माफ़ करे लाहियो, अल्लाह ला करे माफ़ करे छॾियो। अने पाण जेसि ताईं बेरा हूंदासीं, मिसाल तरीक़े हिकिड़ी ॿुहारी जेको आहे ॿुहारी झाड़ू जेको आहे इन झाड़ू जो कमु करो आहे कचरे खे साफ़ करणु, झाड़ू करो कोई सफ़ाई करे कचरे खे ॿुहारे, पर कई फिर ॾिठा हूं न जे जड़ झाड़ू जा को कख ॿाहिरि निकिरी वञे कचरे भेरो थी वञे त ॿुहारी उनखे पण ॿुहारे छॾे थी। उहो जैसे ॿुहारीअ में कख हो तैसे कचरे खे ॿुहारे पे, जड़ ॿुहारीअ मां जुदा थी वियो पिंड कचरो बणी वियो। ईअं पाण आहियूं जैसे पाण मुस्लमान भेड़ा आहियूं, पाण जमात भेड़ा आहियूं, पाण ॿिए कचरे खे ॿुहारींदासीं पिया, पाण जड़ पाण जमात मां जुदा थींदासीं, मुस्लमान मां जुदा थींदासीं, पाण पिंड कचरो बणी वेंदासीं, ॿई को ॿुहारी अची करे पंहिंजी ॿुहारे हलई वेंदी। हिकिड़ो वण जी वे तो हिन वण में कई तारूं अंदरि छाई थी थी,
जेकॾहिं को वण में जा तार जड़ी पट ते किरी पए हिकिड़े ॿ ॾींहं में सुकी वेंदी, ख़तम थी वेंदी। जेको वण से तार ॿधई पई आहे इहा हमेशह नीरी हूंदी। जेको माण्हू जमात से ॿधल हूंदो हमेशह जेको आहे नीरो हूंदो, अने जेको जमात मां टुटी वियो 2-4 ॾींहं नीरो हूंदो, 2-4 ॾींहं सुकी वेंदो। अल्लाह ने घर खे आबाद करणो, ॿिए खे माफ़ करणो, जमात खे संदणो, ई पंहिंजा फर्ज़ आहिनि। पाण खे थियो खपे, ई पाण मणी मथे लाज़िम ऐं ज़रूरी आहे जे पाण जो को ॾुख वे, को तकलीफ़ वे, पाण ॿिए खे अल्लाह करणु माफ़ करे छॾियूं। अल्लाह मथे उमेद रखो, मुंहिंजा रब सताए डिॼाए ॾुख ढिगरनि तकलीफ़ूं ढिगरनि पाण तौला करे माफ़ कयां थो, इन उमेद में माफ़ कयां थो कि क़यामत जो ॾींहुं मूं गुनहगार खे तूं माफ़ करे छॾिजांइ। इंशा अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे माफ़ करे छॾींदो। जेकॾहिं क़यामत जो ॾींहुं माफ़ी खपे थी कि पंहिंजे गुनाह मथां अल्लाह पर्दो विझी छॾे, पाण खे माफ़ करे ॿिए मुस्लमान भाउ खे माफ़ करे छॾियो। अने बहितरीन मुस्लमान उहो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको साम्हूं अची करे सलाम करे। पाण कंहिंसे विड़ल आहियूं त पाण वाट न न्यारियो, उहो पिंड ई अची थो मूंखे सलाम करे मूंखे हथु ॾे त आउं ॾियां, त 4 माण्हू अचनि मूंखे चए त आउं हथु ॾियां, त 4 माण्हू उनखे कोठे अचनि मुंहिंजे घर त आउं हथु ॾियां, त इहे माण्हू अहिड़ा पण वेठा चए मुंहिंजे घर अचे त हथु ॾियां न त हथु न ॾींदुसि। न, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुकुम मन अब्दा बिस्सलाम, आमा बहितरीन इंसान उहो जेको पिंड वञी करे सलाम करे, जेको सलाम में पहल करे न शुरुआत करे, वो बेहतर इंसान है। दुनिया जे नज़र में पाण गमे अहिड़ा आहियूं, पर नबी जे नज़र में बेहतर उहो इंसान है जेको पिंड सामे जी सलाम करे थो। ख़त्म कयो, दिल खे साफ़ कयो, दिल में कीनो है, हसद है, बुग़्ज़ है, दुश्मनी है, खार है, जेकी वस्तु मणी के धोई ने साफ़ करे छॾियो, दिल खे साफ़ कयो, क़यामत जो ॾींहुं अल्लाह वटि हाज़िर थियो, अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करे छॾे। अल्लाह ताला खां दुआ आहे रब ताला जेकी पर ॻाल्हि असां क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ सुनियूं आहिनि असां मिली खे मिली जुली करे अमल कई तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह असां हिक ॿिए जा जेकी पण ॾोह कया आहिनि, हिक ॿिए खे सतायो वे, नुक्ख ॾिनो वे, त अल्लाह असांखे हिक ॿिए खे माफ़ कई तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह असांजे दिलि में जेके दुश्मनियूं में अदावतूं में खार में अल्लाह असांजी दिलि मां मरे तो खार न सभु कढी छॾ। ए अल्लाह असीं मुसलमान आहियूं त मिड़ी के मुसलमान थी करे भेरो थी करे रहण जी तूं तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह असांजी जमात में इतिहाद ने मोहब्बत पैदा फरमा। ए अल्लाह असां मणी के मिली जुली करे दीन जो कम करी तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह जैसे जियाई ते असांखे इस्लाम मथे जिया ने खात्मो के खात्मो ईमान मथे खात्मो फरमा। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون.